सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि जे पब्लिक हेल्थ खातनि में ऑपरेशन ऐं मेंटेनेंस जे मद में 5 सालनि दौरान 6 अरब रुपयनि जी मेगा करप्शन जी नेब सखर जांच शुरू करे छॾी आहे। वधीक तफ़सीलात सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर अशफाक मलिक। जी अशफाक, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू जे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में पब्लिक हेल्थ खाते जे ऑपरेशन एंड मेंटेनेंस में 5 सालनि जे दौरान 6 अरब रुपयनि जी मेगा करप्शन जो इंकशाफ थियो आहे। इन मामले ते नेब सखर जेको आहे उहा जांच शुरू करे छॾी आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू जे शहरी इहा दरख़्वास्त दाख़िल कई त 5 सालनि जे दौरान दादू जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में ऑपरेशन ऐं मेंटेनेंस जे नाले ते 5 अरब रुपया रिलीज़ कया विया आहिनि, जेकी जेको आहे करप्शन जे वर चढ़ी विया आहिनि। जंहिंखां पोइ नेब सखर जेको आहे उन मामले जी जांच करी छॾी आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त इहा जेका समूरी रक़म आहे उहा सरकारी मुलाज़िमनि जेकी आहिनि उन्हनि जे मिटनि जे नालनि ते कोटेशन जे ज़रिए करी वई आहे। चीफ इंजीनियर शमसदीन शेख आहे, उनजी बि हिकिड़ी आइडियो वायरल थी आहे सोशल मीडिया में, जंहिंमें उहो इंजीनियर खे चवे थो त ऑपरेशन एंड मेंटेनेंस में केस 3 क्वार्टर रहियल आहिनि जंहिंजी कमीशन ॾिनी वञे। अगरि जे हुन कमीशन न ॾींदो त उनजे लाइ हू इंक्वायरी कंदो ऐं उनमें उनखे तकलीफ़ ईंदी, जंहिंजे करे हुन इहो बि उनखे ॿुधी सघिजे थो त उनखे चवे थो त मां तव्हांजा जेके मामलात आहिनि उहे मथे इंतिहाई ख़राबु हुआ, जंहिंजे करे मां तव्हांखे रखायो आहे। अहिड़नि मामलनि खां पोइ जेको नेब सखर जांच शुरू करे छॾी आहे। नेब जेका नोटिस जारी कया आहिनि चीफ इंजीनियर शमसदीन शेख खे, त उन खां पोइ कामरनि में तरतबो मची वियो आहे। ऐं दादू में 80 करोड़ रुपयनि जी लाॻत सां जेको फिल्ट्रेशन प्लांट हो उहो बि चीफ इंजीनियर जी मुदाख़लत ते हिकु बास ठेकेदार खे ॾिनो वियो, जेको एडवांस रक़म वठी रफू चकर थी वियो आहे। उहा स्कीम जेको आहे हिन महिल ताईं रोलण जो शिकार आहे। जी अशफाक, तव्हांजी महिरबानी।